ख़बर शामिल कंदासीं। काज़ी मुंदमा ज़ुल्फ़कार अली गबोल जे रिपोर्ट मुताबिक़ तहलके काज़ी मुंजा सवें उस्ताद रोडनि ते निकिरी आया। NTS पास 2013 में 60 ऐं 97 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ बाब गुलण जाम खां रैली कढी नेशनल प्रेस क्लब दौलतपुर पहुती। एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते मीडिया ॾोह दाहींदे तहलके चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद याकूब लांगा, अब्दुल अज़ीज़ डारी, हाफ़िज़ मोहम्मद उर्स लाखो, ज़ुल्फ़कार अली चांडियो, मोहसिन लांगा, रसूल बख्श उन्नड़ ऐं ॿियनि चयो त 2013 में मास्तरी जी NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे मुकमल तौर नज़रअंदाज़ कयो वियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त गुज़िरियल हफ़्ते कराची में फ़रियाल टालपुर बंगले आॾो एहतजाज कयो वियो, जंहिं नोटिस वठंदे फ़रियाल टालपुर साहिबा ज़िया लंजियार DIG इरफान बलोच वाइदो कयो त अव्हां खे हिकु हफ़्ते अंदरि मसइला हल करे नोटिस कढियो वेंदो, जॾहिं त असांखे हाई कोर्ट जा ॾिनल ऑर्डर बि मौजूदु आहिनि, पर अफ़सोस असां सां अञा ताईं इंसाफ़ नथो कयो वञे। हिननि वधीक चयो त या असांखे ऑफर ऑर्डर ॾियो या असांखे मौत ॾियो। हिननि आख़िर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे आला क़यादत वज़ीर आला सिंध तइलीम जे वज़ीर सरदार अली शाह, सेक्रेटरी तइलीम अकबर लिगारी समेत अख़्तियार धड़ियुनि खां घुर कई आहे त संदनि जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।